बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। मीरपुर बुर्लो वेझो ॻोठ वांढ में सरदार सदाम हुसैन बुर्लो ऐं सरदार ख़ादिम हुसैन सोलंकी जी सरपंची में 1.5 महीनो अॻु मिल्कियती तकरार तां पुटनि हथां क़तल थी वियल वेगी माउ जे क़तल जो जिरगो। ॾोही धुर मक़तूल औरत जे वेगे पुट अब्दुल सत्तार बुर्लो मथां 20 लख रुपया ॾंड विधो वियो। 2 लख रुपया मौक़े ते ई अदा, 2.5 लख मुआफ़, बाक़ी रक़म 3 महीननि में जवाबदार वेगे भाउ खे अदा कंदा। सरदारनि गॾियल तौर फतवा ॾींदे चयो त फ़रियादी धुर जवाबदार धुर ख़िलाफ़ अदालत में बयान फेराए खेसि 1 महीने अंदरि आज़ादु कराइण जी पाबंद हूंदी। चेयरमैन महरान सोशल फोरम अब्दुल हई सूमरो चयो आहे त 2006 में पुलिस खाते में 1100 जवान बॉर्डर फोर्स में भर्ती कया विया, जन खे हाणे बॉर्डर ते उछलायो वियो आहे, जंहिं सबबु हू सख़्तु परेशान आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। अब्दुल हई सूमरो जो वधीक चवणु हो त भर्ती महल इश्तिहार में वाज़े न हो त पुलिस एहलकार समूरी सर्विस बॉर्डर ते ड्यूटी कंदा, जिते उन्हनि खे पहिरें ॾींहं खां मुक़ररु कयो वियो, जॾहिं त बॉर्डर फोर्स जे एहलकारनि जी समूरी पघार पाण ते ई ख़र्च थिए थी ऐं घर जो गाॾो बि नथा हलाए सघनि, जंहिं सबबु हू आपघात करण लाइ तयारु आहिनि। सिंध हुकूमत खां मुतालबो करियूं था त बॉर्डर फोर्स जे जवाननि खे पाकिस्तानी आइन मूजिबि ज़िला पुलिस में ज़म कयो वञे। चुल मिठे पाणी जी स्कीम में थियल करप्शन ऐं पाणी स्कीम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी पारां प्रेस क्लब अॻियां जमाल जोश बुर्लो, कामरेड एजाज़ कंडरानी, अली हसन भट्टी, मज़लूम सिंधी, मुफ्ती निज़ामदीन, हाकिम डूल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त गुज़िरियल 5 महीननि खां एहतजाज बावजूदु न त मिठो पाणी मिलियो, न ई करप्शन जी जांच शुरू थी आहे। अवामी एहतजाज ते चूंडियल नुमाइंदनि खे फ़र्क़ु ई नथो पवे। मुतालबो था कयूं त करप्शन में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई करे स्कीम जल्द मुकम्मल कराई वञे। शिकारपुर में सरदार वाहिद बख्श भयो जे बंगले ॿाहिरां सुञातल मोटरसाइकिल सवारनि जी फायरिंग। 45 वरनि जो माशूक भयो क़तल। वाक़े वारे हंधि पुलिस चौकी हुजण बावजूदु जवाबदार फ़रार थियण में कामयाब। मक़तूल जे भाणे जे मूजिबि मामे जी कंहिंसां का दुश्मनी न हुई। ज़ालिम ज़ुल्म करे घर जे वॾे खे क़तल कयो आहे, जंहिं बाद संदसि मासूम बाला यतीम ऐं बेसहारा थी विया आहिनि। पुलिस मूजिबि क़ातिल फ़रार थी विया आहिनि, जन जी ॻोल्हा करियूं पिया। हमायूं रोड ते मोटरसाइकिल जो रोड क्रॉस कंदड़ नौजवान खे टक्कर। मोटरसाइकिल सवार रोड क्रॉस कंदड़ नौजवान ज़ख़्मी, शिकारपुर इस्पताल मुंतकिल। मोटरसाइकिल सवार बख्तुल्ला बुढ़ो ज़ख़्मी जा सूर न सहंदे फौत। बाबू बिरोही जी हालत बि ॻणती जोगी। पनवाकिल में घरू अणबण तां नौजवान आपघात करे छॾियो। हैदरी पाड़े जे रवासी 25 वरनि जे हुब्बली शेख ज़हरीली गोरियूं खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। नौजवान खे वारिस ॻणती जोगी हालत में सखर खणाए वञी रहिया हुआ त रोड़ी में नौजवान फौत थी वियो। 3 ॾींहं अॻु गढ़ी हसन सरकी में क़तल थी वियल नौजवान मुबारक धुओ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ठुल प्रेस क्लब आॾो JUI ऐं जस्कम जे अॻवाननि मीर हसन बुर्लो, लियाकत सरकी, अब्बास बुर्लो, इदरीस सरकी, बशीर सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त नौजवान मुबारक धुओ खे राति जो इंतहाई बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नौजवान जे वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे। खैरपुर में क़ौमी शाहराह ठेड़ी बाईपास वटि कार ऐं ट्रक में ज़ोरदार टक्कर। 1 ॼणो फौत, संदसि ज़ाल ऐं न्याणी ज़ख़्मी। पुलिस मूजिबि फ़ौती जी सुञाणप ख़ादिम हुसैन जे नाले सां थी आहे। ज़ख़्मी में ख़ुर्शीद ख़ातून ऐं नादिया शामिल आहिनि। हादसे जो शिकार कुटुंब कराची खां पंजाब वञी रहियो हो। जे नौजवान अल्ताफ़ मंगी पारां मुर्शिद ते इज्तमाही ॾाढाई जो इल्ज़ाम। नौजवान जो चवणु आहे त मुर्शिद अली शाह ऐं उनजे साथियुनि नशो ॾेई इज्तमाही जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो आहे। मुर्शिद अली शाह खां 25,000 रुपया ओधर वरिता हुआ, जंहिं ते हू ब्लैकमेल कंदो हो। मूंखे चांहि में नशो ॾेई सैयद अली शाह ऐं संदसि साथियुनि ॾाढाई कई आहे, जन ख़िलाफ़ पुलिस फ़रियाद न पई वठे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त असां वटि को बि फ़रियाद करणु नाहे आयो। कश्मीर में हिकु ई ॾींहुं 3 वारदातूं। सब्ज़ी मंडी मां फोरियूं हथियारनि जे ज़ोर ते हिंदू वापारी अर्जुन दास खां 1,30,000 रुपया फुर करे फ़रार। ॿी वारदात मुरादवाह पाड़े में थी, जिते हज़ारे माण्हुनि जी मौजूदगी में हिंदू वापारी जयपाल कुमार खां 20,000 रुपया फुर कया विया ऐं मज़ामत करण ते फोरुनि खेसि गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो ऐं फ़रार थी विया। जॾहिं त 3 वारदात अबू तुराब मस्जिद वेझो थी, जिते चाबी चोर अब्दुल समी मलिक जी नई CD मोटरसाइकिल चोरी करे फ़रार थी विया। शहर में वधंदड़ बदअमनी ते शहरियुनि ॻणती जो इज़हार कंदे चयो त पुलिस शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण में नाकाम थी वई आहे। माण्हुनि जे हुजूम में जवाबदार फुर करे फ़रार थी वञनि था, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इन सिलसिले में पुलिस जो चवणु हो त ही मख़सूस गिरोह आहे, जंहिंखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सखर में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो। पुलिस पारां बदनाम ॾोहारी सईद इंधण खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिबि त ॾोहारी सोसाइटी रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल हुआ, जन पुलिस खे ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी ऐं मुक़ाबले में बदनाम ॾोहारी सईद इंधण ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे TT पिस्तौल ऐं गोलियुनि समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि ॾोहारी मथां सखर पनवाकिल बाइजी शरीफ़ में केस दाख़िल थियल आहिनि।
तहकी में मेंगवाड़ बिरादरी के माण्हुनि जो कड़ियो गांवर में रामा पीर के मंदिर में मूर्तियुनि जी भंजड्राह करण खिलाफ एहतजाज। मेंगवाड़ बिरादरी के एडवोकेट मुकेश कुमार, मुखी संतोष, मुखी शिवलाल, विजय कुमार चावला ऐं ॿियनि जो चवण हो त रामा पीर के मंदिर ते हमलो करे मज़हबी विगोड़ पखेड़ण की कोशिश कंदड़नि खे मौत की सज़ा ॾिनी वञे ऐं अक़लियती बिरादरी की इबादत गाहुनि की हिफ़ाज़त के यकीनी बनायो वञे। बोज़दारवादा में शिया तंजीमुनि पारां अरबईन वॉक में शिरकत कंदड़नि खिलाफ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में केस दाख़िल करण खिलाफ मस्जिद अबुल कासिम खां प्रेस क्लब ताईं अली असगर बोज़दार, सैयद साले मोहम्मद मूसवी, अब्दुल मजीद मलाह, रियाज़ हुसैन मलाह, ज़वार ज़ाकिर हुसैन मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कोरोना सबबि इराक़ न वञी सघंदड़ अज़ादारनि पारां मौला इमाम हुसैन जे 40 जे मौक़े ते खेनि भेटा पेश करण लाइ अरबईन वॉक कई वई, जंहिं मथां केस दाख़िल करण की मज़म्मत करियूं था ऐं 14 अक्टूबर ते सॼी सिंध में ऐलानियल एहतजाज की हिमायत करियूं था। पंगिरो में जसकम एसटीपी पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ तंजीमुनि पारां गॾियल तौर ॿेटनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ माशूक शाह, लखादिन उमरानी, अमानुल्लाह शाह, अरशद चांडियो, हाजी दिलवानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। रैली शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध की वहदत ते हिकु बि वार बर्दाश्त न कबो। सिंध जो बच्चो बच्चो पंहिंजी धरती की हिफ़ाज़त लाइ आख़िरी दम ताईं विढ़ण लाइ तैयार आहे। बोज़दारवादा में भंडार ऐं डिंगी सामूंडी ॿेटनि ते वफ़ाक़ के कब्ज़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं क़ौम परस्त पार्टियुनि के कारकुननि पारां सिविल सोसाइटी अॻवान मीर काशिफ़ टालपुर ऐं जसाफ़ अॻवान एजाज़ पहियार के सॾ ते खानवा पुल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि मीर हसन बोज़दार, एजाज़ पहियार, वकार पहियार, मीर हिदायत अली टालपुर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ ज़बरदस्ती सिंध की मिल्कियत सामूंडी ॿेटनि ते कब्ज़ो करे सिंधियुनि के हक़नि ते धाड़ो पई हणे, जेको कंहिं भी सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिंध हुकूमत सिंध की भलाई ख़ातिर सुठा कदम खणे ऐं सिंध असेंबली में बिल पास करे सदारती ऑर्डिनेंस वापस वठे, न त ॿी सूरत में पंजाब वेंदड़ रोड रस्ता ब्लॉक करे सख़्त एहतजाज कयो वेंदो। मसू बुरगड़ी वासी 12 वरनि जो समीउल्लाह हैदराबाद वेंदे पुरस्रार तौर गुम। वारिसनि पुलिस के इत्तला करे छॾियो। गुम थियल नीगर के भाउ इनातुल्लाह मूजिब त 13 ॾींहं अॻु भाउ मसू बुरगड़ी खां हैदराबाद घुमण लाइ वियो। ख़बर नाहे किथे गुम थी वियो आहे। पुलिस की अपील था करियूं त मदद कई वञे। दिलमुराद में ॻोठ भुट्टा गढ़ी वेझो कंदकोट पुलिस पोरियत के घर ते चढ़ाई करे सामान खणी वई। ॻोठाणनि जो रेलवे फाटक बंद करे पुलिस आॾो एहतजाज, सामान छॾाए वरितो। पोरियत ग़ुलाम हुसैन खोसो जो चवण हो त कंदकोट के हिकु बासर पारां असां मथां मेंह चोरी जो केस दाख़िल करायो वियो आहे। हफ़्तो अॻु पुलिस चढ़ाई करे सदाम खोसो के गिरफ़्तार करण बाद चालान करे छॾियो आहे। तंहिं बावजूद असांखे तंग कयो पियो वञे। SSP जैकबाबाद के अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। मडियारी में पाकिस्तान ख़ास खैली इत्तेहाद के सुप्रीम कौंसिल जो इजलास थी गुजरियो। इजलास की सदारत चेयरमैन सराई नियाज़ हुसैन ख़ास खैली कई। मुख़्तलिफ़ ज़िलनि में सुप्रीम कौंसिल के मेंबर्स की शिरकत, ईंदड़ मकानी चूंडनि बाबत लाए अमल जोड़न बाबत सलाह मशवरा। इन मौके ते हाजी मोहम्मद कासिम ख़ास खैली, मोहम्मद याकूब ख़ास खैली, मुमताज़ अली ख़ास खैली, अनवर ख़ास खैली, ग़ुलाम हुसैन ख़ास खैली ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। हेडलाइंस वधिक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।